सौट अञा बि जेकॾहिं माठ रहियासीं न त पोइ लानत आहे असांजी ज़िंदगीअ ते। वलीदाद वारनि जा ॾिनल ॾंभ सिर्फ़ तुंहिंजे जिस्म मथां न पर मुंहिंजी दिलि बि उन्हनि जे ज़ख़्मनि सां चूर चूर आहे। मुंहिंजी दिलि खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं मां मौला तात वलीदाद जो जिस्म गोलनि सां परूर करे छॾींदुसि। वलीदाद जहिड़े हैवान जे सीने में गोली लाहण उन लाइ आसान मौत हूंदो। वलीदाद जहिड़े पत्थर दिल खे मारण खां पहिरियां उनखे एहसास ॾियारणु ज़रूरी आहे। सौट तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त असांखे वलीदाद खां पहिरियां मौलादाद जे सीने में छुरो नाखणो पवंदो। जेकॾहिं असां वलीदाद जी पूरी अक़ल बि ख़तम कंदासीं न पोइ बि उन हैवान मथां को फ़र्क़ ई न पवंदो। इन करे त मां चवां थो सभ खां पहिरियां वलीदाद जो कमु तमामु कयो। कुझु बि करण खां पहिरियां इहो ज़हन में रखो त किथे पुलिस असांजे पोयां न पइजी वञे। वलीदाद जे खून जो इल्ज़ाम मां पंहिंजे सिर मथां खणंदुसि। तूं परेशान न थी। इन वक़्त तोसां असां गॾु बि न हुजऊं न जेकॾहिं तूं वञी अकेले सिर वलीदाद जो खून कंदे न तॾहिं बि केस असां मथां ई थींदो यार। ऐं मां न चाहींदुसि त ज़ालिमनि जे रत सां पंहिंजा ई हथ रंगियो ऐं पंहिंजो ई घर बर्बाद कयो। अॼु ताईं असांजी इहा ई सोच वलीदाद खे हथी थी ॾिए। सौट असां दरगुज़र कंदा रहूं था ऐं वलीदाद वारा सम्झनि था त असां बुज़दिल आहियूं। हाणे जेकॾहिं घर तबाह थिए न त थियण ॾे सौट पर पंहिंजा पेर हाणे पोइते कोन न हटाईंदासीं। इहो ई त मां चवां थो रुस्तम पुलिस मां जान छॾाए ईंदो। जेकॾहिं वलीदाद ज़िंदा रहियो न इज़त सां कोन ॾींदो। सभु कम हिक पासे करे पहिरियां हिन मस्त जो बिलो करणो पवंदो न त बेगुनाह इहो सभिनी खे लताड़ींदो रहंदो। ठीकु आहे जबल जीअं सभिनि जी सलाह वॼायूं था धमाल पोइ खट खटाए शाह। असांखे ख्वार ऐं बदनाम कयो आहे न उन जे एवज़ तव्हांखे मौत ॾिजे मौत। पर मां पंहिंजे भाउ जे ख़ुशियुनि जे एवज़ तव्हां जूं समूरियूं ग़लतियूं दरगुज़र करे छॾियूं। अदा तुंहिंजी मिल्कत ॾिसी असीं अंधा थी वियासीं। सोचियोसीं इहा दूरी फबी त असांजी ज़िंदगी संवरजी वेंदी। जेकॾहिं तव्हांखे एॾी बुख हुई न त पोइ सिधी ॻाल्हि कयो हा त असां छोरीअ जा पैसा वठंदासीं त इहे 10-20 लख तव्हांजे ॿुथ में हणा पोइ हींअर ई खणी ॾियो भला। छा चई ॿुधा त छा चई? कुझु न अदा कुझु न। ख़बर पई त इहो मोह अजाया हुल कंदो आहे। तव्हां हिन जे ॻाल्हियुनि ते कनी न ॾियो। एतिरो निमाणो ही बि कोन्हे अंदर में इब्लिस लिकायो थो वते। उहो त हर कंहिं जे अंदर में हूंदो आहे उन खां बचल त को हूंदो। बस रे बस एतिरो सियाणो न थी। इहो ॿुधाए त मौलादाद जो निकाह कॾहिं विझां? निकाह इहो निकाह त अॻीअ जो। बस हमज़ा बस तूं पंहिंजो इहो बात बंदि रख। अदा अरबेली तव्हांजी आहे। तव्हांजी जॾहिं दिलि चए अरबेली ऐं मौलादाद जो निकाह करे वठो। पर जे कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾींदो त न। हाणे तव्हां मोहलत जो वक़्तु खाई चुका आहियो। 2 ॾींहंनि जे अंदरि निकाह थींदो। पंहिंजी छोरीअ खे ॿुधाए छॾिजो हाणे ग़लतीअ जी का बि गुंजाइश न आहे।
तां जेकॾहिं कंहिं बि नंढड़े मां नंढड़ी गलती कई न, उनखे सीने वारी सिधी बंदूक हणंदुसि। कंहिं वक्त भी जालू शेर खान के वठी अची हिते पहुचंदो। अकबर तो इहो न सोच त को तूं शेर खान खां वॾो ताक़तवर आहीं। बाबा साईं तव्हांजी दुआ खपे, बाक़ी चूड़ियूं असांजे हथनि में न आहिनि पातल। जे आयो त सीनो परुण करे छॾींदासीं। अकबर तूं परियल शेर खान खे रोके कोन सघंदो, इन करे दोस्तू कमाल के भी साल वरती वञो। हा कुछ बिल हमरान जी जरूरत पवई तो उन्हनि जो भी बंदोबस्त करे वठिजां। जी बाबा साईं बाणे हमरान जी ते लाइन ॾिसंदव, ॻोठ वारा हीअं सनार खड़ी करे छॾींदी। सिर्फ हिते वेही शेर खान जो इंतजार न कजां, कुछ हमरा शेर खान जी ताड़ में भी छॾे ॾिजां। हमरा छा बाबा साईं, मां पाण भी हुन जी ताड़ में आहियां। जीअं शेर खान जी पक्के ठिकाणे जी ख़बर पई न, हुनजे मथां वञी हमलो कंदासीं। शेर खान ॿाहिरि जो दुश्मन आहे, उनखे असां कॾहिं बि ख़तम करे सघूं था। सभ खां पहिरीं मूंखे घर जो दुश्मन जानू जो लाश घुर्जे। बाबा साईं जानू भी तो शेर खान सां गॾु आहे। जानू हलण खां हलाक आहे। इहो राति ॾींहुं शेर खान सां जंग में रही कोन सघंदो। जानू जानू पंहिंजे रहण जो कंहिं अलॻि जाइ ते बंदोबस्त कंदो। जिते जिते भी जानू जे वास्ते वारा आहिनि उते वञी जांच कयो। अकबर हाणे जे जानू साम्हूं रुख ते चढ़ाई त घटि न कजांसि, कड़की पइजोसि, सिधो सीने में गोली हणजोसि। मूंखे जानू न हुनजे लाश जी ज़रूरत आहे, लाश जी। बाबा साईं जानू जे लाश ॾिसण लाइ तव्हां वधीक मांदा आहियो, छा ॻाल्हि आहे? पंहिंजे कम सां कम रखो। अकबर जानू जे पोयों ॾींहुं राति हिकु करे छॾ। रीठा तो तू धड़ में तो तिरकी इते गप्पे यार अंधन के कंहिंजी ओताक ते वठी न वञे। इते बाबा पी आखिरी चक्कर वरी भी सोच, हलूं तो था घोड़ जे लाइ, इएं न थिए पादर खाई वापस मोटूं। अरे बाबा तू जे कॾहिं सवली वाई कढंदे न त सणाई थींदी, पर जंहिं भी कम सां निकिरूं था न अॻ में ई तुंहिंजो क्रोध शुरू थी थो वञे, पोइ ज़ाहिर आहे कम कोन थींदो, पादर लॻंदा, अच त वापसि मोटूं। बीह बाबा बीह, जंहिं तरफ़ हलूं था न उते अधो अधु चांस आहे पादर लॻनि या बची वञूं, पर जे वापसि हले न त सोरहाना पक समझ त पादर लॻनि ई लॻनि। इहा त ख़बर अथई न त अम्मा न तोखे बख़्श कंदी न मूंखे बख़्श कंदी। बाबा ख़ैर वठण लाइ हलां त पियो, पर ड्रेजारी त तूं थो न। ओबा मूं त इहे ई ॻाल्हि पे कई, वलीदाद वारनि जो हर वक़्तु मथो फिरल हूंदो आहे, केॾी महिल बि कुझु करे सघनि था। रब भलाई कंदो, तूं अहिड़ियूं वायूं न कढ, सणाई थींदी सणाई थींदी। ओबा जिन जो न पीर हुजे न मुर्शिद, उन्हनि जे लाइ केतिरियूं बि दुआऊं घुरजनि न असर कोन कंदनि। हलूं था लानी मगुडी दुन अच। लख लख मुबारक हुजन रे तव्हां खे, लख लख मुबारकूं। मुबारकूं छा जुड़े मुबारकूं? अरे सही है ही जो तव्हांजी छोकरी वापसि आई आहे। भला ॿुधायो थी कॾहिं था दर ते दोल वॼरायो, कॾहिं था ख़ुशियूं करायो। छा चईड़े? अञा असां पंहिंजे दर ते दोल वॼराईंदासीं, सॼे ॻोठ जे अॻियां कंध खणी नथा सघूं ऐं दोल वॼराईंदासीं। अरे
तहां त छोकिरी हाणे पंहिंजो कंधु मथे करे छॾियो दुश्मन जी बाक़ी डांगी भॼी। बस हाणे बस पंहिंजे मतलब जी ॻाल्हि कर। हिते छो आया हो? बाबा साईं दरवेश आहियां दुआ कंदो साईं भला कुझु वंडड़ो त करायो न। ख़बर मां तोखे वंड करायां थो, पर मुंहिंजी हिक ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं तुंहिंजी रन असांजे खिलाफ का बि खॾ खोटण जी कोशिश कई न त उन खॾ में मां तव्हां सभिनी खे दफ़न कंदुसि। अड़े हाणे हलो पुट। मतलब कढंदो पर रब जी ज़ात ॼाणे थी त मुंहिंजे दिलि में का बि बेईमानी न आहे, न ई पंहिंजे भाइरनि जी तरफ़दारी कयां थी। जेकर मां तव्हांखे हथ जोड़े करे अर्ज़ु कयां थी त मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ख़ौफ़ वेझी वियो आहे। मां नथी चाहियां त असांजे घर जो को बि भाती कंहिं नुक़सान में अचे। असांखे जेको ॾुखियो वक़्तु ॾिसणो हो न उहो असां ॾिसी चुकासूं। हाणे ॾुखियो वक़्तु तुंहिंजे ॿारनि जो शुरू थींदो। चाचा इहा तुंहिंजी सोच ग़लति आहे। बस हाणे बस तुंहिंजे मथे ते छा हथ रखियो थी तो वरी मूंखे सम्झाइण शुरू कयो। चाचा मां कसम खणी चवां थी जेकॾहिं मुंहिंजे भाइरनि मां को बि मरी पियो न त मूंखे एतिरो ॾुख न थींदो, पर जेकॾहिं रुस्तम खे कुझु बि थियो न त चाचा मां इहो सदमो ॿीहर बर्दाश्त न करे सघंदसि। अदा राणी सही थी चए, वली दाद वारनि खे उन्हनि जी नीयत खे छॾे ॾियो। पलान करण सां असांजी बाहि थुल्ही कान थींदी। ये मुंहिंजे दिल ते छंडो कोन पवंदो छंडो। मुंहिंजे दिल ते तॾहिं छंडो पवंदो वली दाद जो पटको दूर थींदो। चाचा अदा वारनि खे मारण में छा थींदो? असां हिन घर में पोइ वेही सघंदासीं? अॼु ॾींहं ताईं पुलिस कंहिंखे फाही ॾिनी आहे जो असांखे फाही ॾींदी? चाचा तव्हां पलांद कंदा वरी अदा वारा पलांद कंदा, पलांद मथां पलांद थींदा रहिया न त चाचा ही ॿई वेड़ा वीरान थी वेंदा। तूं चईं थी त मां पलांद न कयां त छा तोखे भाइरनि जे पेरनि ते हथ रखी वञी माफ़ी वठां? पर चाचा मूं ईअं त नाहे चयो। तोते अञा घर जी पग कान्हे आई। मर्दनि जा फैसला उन्हनि खे करण ॾे। तूं घर संभाल। माई तूं खुश नसीब मुबारकूं हुजनव मुबारकूं। तहां वली दाद खे एॾो बदनाम करण खां पोइ बि ज़िंदा सलामत वेठा आहियो। ज़ालिम त आहिनि पर एॾा बि ज़ालिम न आहिनि जो रिढ बकरियुनि वांगुरु असांखे कोई छॾीनि। अञा चवे थी पई त एॾा ज़ालिम न आहिनि। अड़े हिकु चकर रुगो मौलूअ सां अरबेलीअ जो निकाह थियण ॾे, पोइ ॾिस वेही त हिन गुंदड़े खे कीअं था जांडरे में वहाइनि। त हिन गुंदड़े खे जांडरे में न वहायूं न त मुंहिंजो नालो भागन भरी मटाए छॾिजाए। जांडरे में वहाईंदा? अच्छा त भई रोक भाई भागन भरी के मासूम जी ड्रेजारे। मासूमड़ा तोखे ड्रेजारिया कोन थी, आगाही ॾियण आई आहियां आगाही त पंहिंजो सिर बचाव कयो। जेतिरो थी सघेव न त निकिरी जान छॾायो, पेर पटियो। वञूं त काॾे वञूं? दर ते बंदूकूं खयो बीठा आहिनि, निकिरंदासीं दज हमरा वियो। अधी ओ अधी भागर भरी भला तूं असांजी मदद कंदीअ हितां निकिरण में? इन्हे लाइ त आई आहियां। मां पंहिंजे तरफ़ों पूरी कोशिश कंदसि, रुगो तव्हां पंहिंजी जुस्तजू जारी रखो, कोशिश कयो। अधी भागन भरी मुंहिंजो त दिमाग़ ई कमु नथो करे। हाणे तूं ई खणी ॿुधा त असां हिन ज़ालिमनि खां कीअं आज़ाद थियूं जॾहिं त 24 कलाक ॿाहिरि पहिरे ते बीठा आहिनि। तव्हां रुगो दिलि ॿधो, बाक़ी त निकिरण आसान आहे। शेरखान असुल हक़ीक़त छा आहे उहा तव्हां न सागर खां पुछी सघो था। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त बहाउल ख़ान हिनखे क़ैद छो कयो?
मूं रईस जी धीअ सां शादीअ खां इनकार कयो हो। पर मूं तो ख़बर ॿुधी त तूं दुआ खे चाहींदो हैं। मां सिर्फ़ हुन सां गॾु पढ़ियोसि। त पोइ उन सां शादी करण जे लाइ राज़ी छो थे? बंदूक जी नौक ते। जबरदस्ती शेरखान सागर जी शादी पियो कराए। बहाउल खान एतिरो किरल दिमाग़ जो मालिक निकिरंदो ॼणु मूं कॾहिं सोचियो बि कोन हो। मूं जेके बि निगाहियूं कयूं न तव्हां सां उहे सभु बहावल खान जे इशारे ते। हाणे तव्हां बहावल खान खे मारे हमेशह लाइ मुंहिंजी जान छॾायो था त शेरखान उहो जो थोरो ऐं उहो थोरो तव्हांजो ज़िंदगी भर लाइ न सघंदो। बहावल खान खे ख़त्म करणु मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु बणिजी वियो आहे। इहो मुंहिंजो तो मथां को एहसान कोन थींदो। शेरखान बहावल खान त हाणे घर खां ॿाहिरि ई नथो निकिरे। नेठि त निकिरंदो इहो बहावल खान। काॾे वेंदो? काॾे वेंदो? शेरखान बहावल खान खे उनजे घर में मारणु तव्हांजे लाइ आसान थींदो। बहावल खान एतिरो वाइड़ो बि कोन्हे जो असां हुनजे घर में घिरी वञूं ऐं हू पंहिंजे बचाव में कुझु बि न कंदो। त पोइ हाणे घर खां ॿाहिरि कॾहिं बि कोन निकिरंदो। बिल्कुलु घर खां ॿाहिरि निकिरंदो। अॼु न त सुभाणे इन्हीअ बकर खे शींहं जे साम्हूं अचिणो आहे।